जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं कैंशाला गोज़ो में। अधु कलाक पहिरां फयाज़ जनरल स्टोर ते हथियारबंदनि जी काह थी आहे। तक़रीबन 20 लखनि जी मालियत ऐं ॿियो सामान मोबाइल वग़ैरह हर शइ ॿुहारे विया। अचो त मुतासिर दूर हिते असां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इहो वाक़ियो कीअं पेश आयो। तव्हां ॿुधाइजो त केतिरा हथियारबंद हुआ, कहिड़े वक़्तु तव्हांजे दुकान ते काह कई, कहिड़ा उन्हनि वटि औज़ार हुया। सर उन्हनि वटि जेको आहे सो ॿिनि वटि पिस्तौल आहे ऐं ॿिया जेको आहे सो 3 ॼणा हुया, 2 ॼणा उन्हनि वटि कलेक्शन कोप हुई। उहे जिन मां 3 अंदरि दाख़िल थी आया, हिकिड़ो कलेक्शन कोप सां 2 जेको आहे सो रिवॉल्वर सां मौजूदु आहे। सो आया, उन्हनि चैम्बर करे छोकिरनि जे मथां झलिया, हिते खाने में खोलियनि, पैसा दिसा जेकी बि रक़म हुई कढियनि, मोबाइलूं असांजूं टच मोबाइलूं, वॾियूं मोबाइलूं, नंढियूं मोबाइलूं, उहे सभु खणी पंहिंजे कब्ज़े में करनि। छोकिरनि खे बार बार चवनि पिया वेही रहो, केर बि न उते, उन्हनि खे धमकियूं पिया ॾियनि ऐं उन्हनि जा हथियार चैम्बर थियल आहे। कलेक्शन कोप हिकिड़े वटि, 2 वटि पिस्तौल आहे, 3 अंदरि आहे, 2 ॿाहिरि बीठा आहे। अच्छा, हितां थाणो जेको आहे पिकेट पुलिस उहा केतिरो मुफ़ासिले में परे आहे तव्हांजे दुकान खां? तव्हां पुलिस पिकेट सम्झो त 250 खां 500 मीटर जे मुफ़ासिले ते ई आहे, हितां ई आहे, रोड सां ई आहे। एतिरो मुफ़ासिलो बि पुलिस पिकेट जो न आहे। अच्छा, इलाइक़े वासी चवनि था त हिते सॼे स्टाफ खे हथियारबंद जेके आहे यरगमाल कयूं। कुझु त माण्हू अहिड़ा बि हूंदा जिन थाणे ते इतला कई हूंदी, केतिरे देर में पुलिस तव्हां वटि हिते पहुती आहे? थाणे ते इतला त उमल ई फौरी तौर ते थी वियो, पर पुलिस जेको आहे सो तकिड़ो अचण जी ज़हमत न कई। पुलिस पंहिंजे टाइम सां आई, जीअं वारदात ख़तमु थी वई, पुलिस 40 मिंटनि खां बाद में पहुती हिते अची। पुलिस सभु एएसआई साहब अब्दुल्ला जो साहब आयो, सभु माना का बि कुझु बि कोन्हे, को सिपाही बि गॾु अकेले सिर आया आहिनि। उन खां पोइ 1.5 कलाक खां पोइ मोबाइल पहुती आहे, 2:45 बजे पोइ उहा हुननि जे पोयां वई आहे, 1.5 कलाक खां बाद में उहा। बकौल तव्हांजे त 40 मिंट बाद पुलिस आई आहे, मुफ़ासिलो 5 मिंटनि जो बि न आहे, एतिरो देरि छाजे लाइ? 5 मिंटनि जो, 1.5 मिंट जो मुफ़ासिलो आहे। बाइक ते जेकॾहिं माण्हू अचे थो, 1.5 मिंट जो मुफ़ासिलो आहे। वारदात खां पोइ भला पुलिस हुनजी पीछो कयो छा? उहो 1.5 कलाक खां बाद में मोबाइल हुननि जे पोयां वई आहे, 100-2-3 किलोमीटर ताईं वरी रिटर्न थी आई आहे। पोइ ख़बर ई कोन्हे त वरी उतां वापसि थी आया। केतिरा हथियारबंद हुया? सर 5 हथियारबंद आहे। असलो कहिड़ो? ॿाहिरि बीठा, हिकिड़े अंदरि जेके आया, जेके असां ॾिसी सघियासीं, त उन वटि हिकिड़े वटि कलेक्शन कॉपी ऐं 2 वटि जेको आहे सो पिस्तौल आहे। तव्हांजी का ज़ाती दुश्मनी वग़ैरह कंहिंसां शक मौजूदु बि न आहे, कारोबारी माण्हू, शरीफ़ माण्हू, कंहिंसां बि का बि दुश्मनी न आहे, हर कंहिंसां खिली ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं, अहिड़ो को मसइलो आहे। रक़म केतिरी वई आहे? सर टोटल जेकी कैश हुई मुंहिंजी पंहिंजी खाने पई 19,70,000 ई, जंहिंमां 2 टच मोबाइलूं ऐं 3 आम नंढियूं मोबाइलूं ऐं ॿियो मुलाज़िम वटि इहे जेको आहे सो कैश 6,000 रुपया उन वटि लॻी, माना 19,76,000 रुपए कैश। अच्छा, आम ज़रनि मां मालूम थियो आहे त हीअ धाड़ियल आहिनि, काछे मां लथा आहिनि ऐं जेको आहे सो हिते पके ते अची कार्रवाई कई। इन में केतिरी सज़ा कताई आहे? तव्हांजी को शक या सुञाणप आहे छा? सर असां त सुञाणप न करे सघिया आहियूं, न ई असां उन्हनि खे सुञाणे सघूं त केरु आहे, शनाख़्त उन्हनि जी नथा करे सघूं। केतिरा छोकिरा हुया हिते दुकान ते? ॿिया कहिड़ा छोकिरा हुया? ॿियो मुंहिंजो बिरादर हो, ॿियो मुंहिंजो वॾो भाउ, उहो वेठो। हीअ तव्हांजो छा थिए नंढड़ो? सर ही मुंहिंजो मुलाज़िम आहे, सीनियर छा मुलाज़िम। नालो अथई बाबा? नालो मुजाहिद। केतिरे टाइम खां वठी दुकान ते कमु पियो कयो? मूंखे 5 साल थी विया, तक़रीबन 6 साल थियण वारा। 6 साल थी विया जी। तव्हां छा ॾिठो आहे पस मंज़र में थियो? असल में छा हो, 5 अंदरि आया, 2 ॿाहिरि बीठा, 3 अंदरि आया आहिनि। 3 असांखे धमकी ॾिनई, जिते बीठा हो हिते बीठा हुजो, न त मारींदासीं। मारण जे बावजूदि असां खाने मां पोइ हटिया आहियूं। हिकिड़ो असांजे सिधो आयो आहे, असांखे हणण लाइ माना तयारु थी वियो। 2 ॼणा खाने में कार्रवाई करण में शुरू थी विया। बक़ाया जेको हिकिड़ो बचियल हो, उहो अची असांजे खीसनि में हथु लाहे, जेको बि सामान हो सभु खणी वियो ऐं ॿिया सामान मोबाइल उहे बि असांखे खणी। अच्छा, हुनजो टारगेट डायरेक्ट हुते हो जिते पैसा पिया? पैसा पिया हो। कहिड़ी ख़बर हुननि खे हिते पैसा पिया? हाणे असांखे कहिड़ी ख़बर त छा हो छा न हो। अच्छा, जी हाँ। ॿियो कहिड़ो छोकिरो मौजूदु? जी मां मौजूदु। केतिरा हथियारबंद हुया, केतिरे टाइम में आया ऐं कहिड़ा असला उन्हनि वटि मौजूदु हुया? कीअं उन दहशत फैलायो? सर कलेक्शन ही हिकिड़े वटि, 2 वटि पिस्तौल आहे, 3 ॼणा अंदरि आया, 2 ॿाहिरि बीठा। उन्हनि खे असां न ॾिसी सघियासीं त उन्हनि खे कहिड़ा हथियार आहे। बाक़ी अंदरि अची या जीअं असांखे चवनि परे चयो, डायरेक्ट उहे अची खाने में आया, जेकी पेमेंट वग़ैरह हुई उहा पंहिंजी खणी हलिया विया। अच्छा, सिर्फ़ु तव्हांजो दुकान ई फिरियो अथनि या हिन सॼे इलाइक़े में ॿिया बि कंहिं दुकान फिरिया अथनि? सिर्फ़ु असांजो ई दुकानु। तव्हांजी ज़ाती दुश्मनी वग़ैरह? न का बि कोन्हे, अहिड़ो को बि मामिलो चकर वग़ैरह को बि कोन्हे। छा मुतालबो आहे हिन महिल गवर्नमेंट सिंध सां, एसपी सां, आईजी सां, छा मुतालबो? मुतालबो इहो आहे त बसि जेकी शइ इंसाफ़ कानूनी मुताबिक़ जेको तदारक कयो वञे। हेॾी वॾी रक़म जी फुर्ती आहे, इहा वॾी वारदात आहे। गोज़े जी तारीख़ छा, पर कैंशारी तारीख़ में वॾे में वॾी वारदात आई आहे। 19,75,000 रुपए जी फुर्ती आहे। असां SSP DIG IG खे रिक्वेस्ट कंदासीं त फिलफोर हिन जो नोटिस वरितो वञे ऐं जेके नाहिल ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते मुअतल कयो वञे ऐं जेके सो असांखे तहफ़ुज़ फ़राहम नथा करे सघनि त उहे अॻिते हली असांजी कहिड़ी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कंदा। जेकॾहिं तव्हांजो तदारक नथो थिए, छा लाइ अमल हूंदो तव्हांजो? असांजो तदारक असां जेको आहे सो उन जे लाइ जेको आहे सो कोर्ट जा दरवाज़ा खड़काईंदासीं ऐं वॾे आला ऐवाननि ताईं वेंदासीं। सवाइ सियासी ऐवाननि खां हर क़ानूनी जेको तरीक़ो हूंदो असां उहो कंदासीं। जी नाज़रीन, तव्हां हिते मुतासिर धुर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। गवर्नमेंट सिंध, IG सिंध ऐं DIG हैदराबाद SSP दादू सां हिननि मुतालबो कयो आहे त असांजो चोरी थियल रक़म वापसि
कई वञे जे ॿी सूरत में असां जेको आहे सो एजाज़ जो हक़ रखूं था। तव्हां सां वठंदासीं इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।